हाणे वरी असांखे चए थो हेठि आमणपुर खे ॾाही अणपुर में 3 दर्जन ताईं लिखो। असां 2 दर्जन ताईं लिखोसीं न, ॾाही खां पोइ 2 दर्जा लिखियोसीं, सही आहे। हाणे चए थो 3 दर्जन ताईं लिखो। हेठि आमणपुरनि खे ॾाही अणपुर में 3 दर्जन ताईं लिखो। पहिरियों असां वटि सुवालु आहे 5/6 लिखंदासीं। पहिरियों सुवालु आहे असां वटि 5/6 3 दर्जन ताईं लिखंदासीं। 0 ॾाही 50 खे 6 जो खोड़ो हो 6 48 वरी 2 बचियो, 2 खे वरी 0 हिकिड़ो मुफ़्त ॾींदासीं। यही सम्झो नंबर ॾाही खां पोइ हिते 0 मुफ़्त में पिया आहिनि, सही आहे। हाणे 50 इन खे कोन पियो लॻे 6 जो खोड़ो, त पोइ असां 5 हेॾे वियो, हीअ थियो 50 खे वरी 6 48 वरी घणा बचिया, 50 मां 48 विया 2 बचिया, त 20 खे 3 6 18 वरी 2 बचिया 3 6 18, हीअ थियो 3 दर्जन ताईं पंहिंजो ॾाही अणपुर। ॿियो नंबर सुवालु, ॿियो नंबर सुवालु असां वटि आहे 4/7 4/7 आहे। 4/7 खे असां पहिरें 7 खे 4 खे कोन थो लॻे, 0 ॾाही ॾेई हिते 0 पिया आहिनि, 4 हेॾे वियो 40 थियो, 40 खे 7 जो खोड़ो 2 7 14 3 7 21 4 7 28 5 7 35 5 7 35 6 7 42 वधी थो वञे, 5 7 35 वरी थियो 50 5 हेॾे वियो 5 बचिया आहिनि, 5 7 35 40 मां 35 विया 5 बचिया, हीअ थियो 50 खे 7 जो घोड़ो 1 7 7 7 7 49 1 बचियो, 10 खे 7 जो घोड़ो 1 7 7, हीअ थियो 2 सुवालु। 3 सुवालु असां वटि आहे 3/10 3/10 0 ॾाही इन खे लॻे थो हिकिड़ो दफ़ा 3/10 इन खे 0 ॾींदासीं 3 दफ़ा लॻो पूरो लॻोसि न, 3 दर्जन ताईं हीअं लिखोसि। हा 2/9 हाणे 9 खे घणा दफ़ा लॻाइनि, 2 खे 9 जो खोड़ो 2 खे कोन थो लॻे, 0 ॾाही ॾे हिते 0 पिया आहिनि, 2 हेॾे वियो थियो 20 खे ॾाही ॾेई हिते पोइ 0 2 खे मिलियो थियो 20 खे 9 जो खोड़ो 9 ॿिना 18 घणा बचियो 2 बचियो, 2 18 वरी 2 बचियो 2 18 3 दर्जन ताईं मुकमल थियो पंहिंजो। वधीक पंहिंजा छोला खपा। 5 नंबर सुवालु आहे असां वटि 25/3 8 खे 24 हीअ सही आहे। 1 बचियो, 1 खे ॾाही ॾेई हिकिड़ो 0 ॾींदासीं, 10 8 खे 9 वरी हिकिड़ो बचियो 8 खे 9 वरी 8 खे 9, हीअ थियो 8/3 असां हिननि खे ज़ाहिर कंदा आहियूं लीको ॾेई तीर जी निशानी जीअं मुसलसल हलनि था, पर हिते 3 दर्जन ताईं लिखण जी ज़रूरत आहे। 6 नंबर असां वटि सुवालु आहे 6 नंबर सुवालु आहे 14/13 13 जो खोड़ो 14 खे हिकिड़ो दफ़ा 1 बचियो, हिकिड़ो ॾाही ॾेई हिकिड़ो 0 मुफ़्त में 10 थियो, 10 खे 13 कोन थो लॻे वरी 0 दफ़ा वरी थियो 100 खे 13 जो खोड़ो 1 13 2 13 24 3 13 52 1 13 2 13 24 3 13 8 1 13 2 13 24 3 13 49 4 13 52 5 13 68 6 13 78 17 91
78 104 70 91 घणा बचा 8 बचा 91 9 बचा 9 खे 0 ॾींदासीं 90 थियो फिर 76 78 ये थियो पूरो पंहिंजो 6 नंबर सवाल 7 नंबर सवाल 7 नंबर सवाल असां वटि आहे 15 भाङे 17 कोन थो लॻे 17 15 खे 0 ॾाई थींदो 150 17 17 17 17 17 51 4 17 18 5 17 75 6 17 5 17 75 कोड़ा मूंखे बि एतिरो यादि कोन्हे 2 7 12 2 मथे घणा थियो 17 ज़रबिया घणो आहे 150 आहे 150 8 17 7 8 56 6 आयो 5 मथे 8 8 3 8 3 13 घणा लॻो 8 दफ़ा लॻो घणा बजे 136 150 कट कंदासीं 136 मां घणा 14 बचंदा 14 खे वरी 0 मिलियो 140 वरी 8 दफ़ा 36 वरी 4 बचा 4 खे वरी 0 मिलियो 40 40 17 17 34 10 भाङे 12 10 भाङे 12 12 कोन थो लॻे 10 खे 0 ॾेई 100 थियो 12 12 24 12 4 12 5 12 60 6 12 32 7 84 8 12 96 नंबर 108 8 12 96 वरी 4 बचियो 4 खे 0 मिलियो 40 40 खे 12 खे खोड़े 12 12 36 वरी 4 बचियो 36 थी थियो असांजो जवाब 9 असां वटि आहे 1/14 1/14 असां वटि आहे घणा दफ़ा लॻे थो 14 कोन थो लॻे हिक खे छा कंदासीं 0 ॾाई ॾेई इन खे 10 कंदासीं 10 खे बि कोन थो लॻे 0 दफ़ा आणंदासीं सही आहे घटि में घटि 0 दफ़ा त लॻनि 0 दफ़ा 100 थींदो विझड़ो ठाहियो 14 40 100 थियो 14 7 4 7 28 ॿ मथे 7 7 9 98 घणा दफ़ा लॻो 7 दफ़ा घणा बचिया 2 बचिया
ॿ खे 0 मिलियो, थियो 20, 20 खे घणा दफ़ा लॻो 14 जो कोड, घटि में घटि हिकु दफ़ा। ॾहों सवाल आहे 16 भाॻे 15, 15 16 खे हिकिड़ो दफ़ा लॻो, हिकु बचियो, हिकु 15 खे नथो लॻे, 0 ॾिनो अची, त 10 खे ॾाई ॾिनई, ॾाई ॾेई 0 ॾिनो अची, त 10 खे 15 कोन थो लॻे, 0 दफ़ा आयोसीं, सही आहे। वरी थियो 100, हिकिड़ो 15 15 ॿ 15 टे 15 4 15 60 5 15 75 6 15 90 7 15 105 6 15 90, 90 मां वरी 10 बचो, 10 वरी 0 ॾिनो अची, 6 15 90। हीअ जो टिनि अददनि ताईं आम अणपूरनि खे ढाई अणपूरनि मटायोसीं 3 दर्जनि ताईं।